मुर्शिद जी जी वडेरे जी मुशा ये जन भित ते कीड़ी हुई थी चाहे सच तो को 100 रुपया दी वन बाबा अरे कयो मैं माफ करे हाने या माफ करे के मेल दो मोटे वया निभागा वया तो ऋषभ को जे वेर ते भला को 50 आउती 50 ही दई वन अरे कयो मैं ऋषभ को जे वेर ते वया मुजा दोस्त है ने अजीत मदन चिमन इंतजार ना करन जा अरे गाल तो बुध या पंडित तो नवा बना रहे दी तो कोई शर्म ना है ए उए दोस्त के आती नी जेके ऊंधे जो फायदो वठी के मंडी ए पुछा हंगी विया मुझे दोस्त जो नालो न वठ केने ते पूरो वरी तो हकीकत ना है ओ वडेरा साजी हकीकत आ साई बाबा साई रे गाल त बुध असा मलंगन खे दी दे तो के बरो तो चढ़े जे मल तो दीवान किछ न बालो मल अरे ओ ताकत दा चनी हेडी ठुट जेडी बोतला तो पियारे अरे वो साई पियारे तो ते तू सो तो सरे पियो जो वाला वो चुप जाए तो सही छा दिला दोनन के प्यारे इन लाए तो पियारे हां मुके घिडी मुखी दा प्या करने न साल हां मुखी वाली तो खे हां मुके मुखी के दाद सुनने के केडो फायदो आ असांखे खबर ना है असांखे खबर पई त सही उमर लगे दा करे न न मुसा वायदो क्यों दऊं ब्या को मानू मरे तो तने भी थाली में जीती निकले को जबे तो तने भी थाली में जीती निकले ब्या हो करी न होया ई अमीर थी यार माफी तो थोरो अमीर थी वडेरा साईं बाबा तू न मंडन के को 5 रुपया ही दे वडेरा यार जो मैं माफ कर तंग न कर मुखे कभी ने या जीथरी जल्दी कर यार जल्दी करो जी जी यो कम ताके मैं गंजे मुंडे बड़ा कम करदा बाबा करे भी लगा जा सही आ अरे गाल बता इनमें माल कौन है अरे चटा विलास मैं कनो ना है बाबा कनो ना है जो मुझे इधर खराब दी रहेगी इधर खराब दी रहेगी अरे जल्दी करो अरे छाती ना सो मत करो अरे तू गलती न करे असा और मुश्किल पे हजम होयो छोकरो के जो संभालियो मेरे वट खणी दालो नंढड़ो छोकरो कंहिं चयो आहे महिरबानी करे संभालियो रोए छोकरो कंहिं चयो आहे उहा ॿार संभाल पंहिंजो धकवा करे न
ताड़ी बजाए हेलो आओ तव्हां पुछां थो साईं ये सीन ॾिसी करे ज्ञानचंद जो पुट जेको फ़कीर जे रोल में हुयो जी जी 100 रुपए ॾिनो आहे पंहिंजे पीला हाथी जो बि पिने बनी साईं हिकिड़ो सुवाल जो जवाबु खपंदो मुकेश जी सर सुवाल हाणे तूं ध्यानु ॾिजां मुकेश जवाब ॾींदो अथव साईं मूंखे सभ खां पहिरीं ऐं 4 सुवाल पुछां थो अशोक चइनि सुवालनि मां जंहिं सुवाल तोखे माना उहा मुतासिर कयो हुजे उन लाइ ताड़ी वॼाइजो जंहिं सुवाल तव्हां करे वेठा आहिनि किसन खे खोलणी कोन्दा रुपयो बि ॾिनो अथव साईं हिनजा मां नाला खणा थो इन बकाया रक़म हूंदी कैलाश कुमार कारो आप साइकिल वारो किथे आहे विनोद कुमार मेहरबान दोस्तों माने कौन के अब तू कौन जो पी थी ने भैया तू मंजूर मां कौन जो भाया वाखिरे तूं आप तो मूंखे कुंवार खपे आ सही है कुंवार खपे कौन खबे कुंवार खपे कुंवार खपे कौन खबे डॉक्टर बाबू डॉक्टर बाबू मूंखे कुंवार खपे कौन खबे डॉक्टर बाबू डॉक्टर बाबू असां वटि असां शदाबपुर में शदाबपुर में पुलिस मत कर दे छोड़ो असां आज असां शदाबपुर में पुलिस ट्रेनिंग जो कॉलेज आहे उन प्रोफेसर आयो आहे डॉक्टर बाबूला उन लाइ ताड़ी थी वञनि जेको साईं दिन सां कढायो आहे डॉक्टर बाबूला जेका शदाब जेका पीटीएस जी जेका पुलिस आहे उनजी ट्रेनिंग जो साईं डॉक्टर साहब आयो आहे असीं पीर ॻोठ वारा खैरपुर वारा सक्कर वारा डॉक्टर साहब जो स्वागत करूं था ताड़ियुनि सां उनखे जाइ आई उन कीअं वेंदा तुरंत चओ मूंखे कुंवार खपे कौन खबे मूंखे कुंवार खपे छबलदास मूंखे कुंवार खपे छबलदास मूंखे कुंवार खपे सर खे छबल खे सर कर न हां बाबा चओ मूंखे कुंवार खपे चओ अब तू गाल बुझ तू कौन जो पिया जी मां कौन जो भाया जी लको मला तो क्या कौन पसंद आ नहीं है बा हां सर तो के पसंद आ रखू पसंद आ तोके हां हां कुर्सी कुर्सी लखू मला शादी करेंदा मां वाई तो गाल को वटन के हो मां गाल पिस्ता पाटा में जीते करे प्लेट उठाया घोटा दे बाबा घोटा दे
खुशी ने बाबा खुशी ने हाणे हाणे तो के कौन यार बुद्ध हाणे कौन तो के पाई दे हां पर हेठ वे ताली ताली हो जाओ बाबा हाणे तो के सब बात है रघु मला के सब बात आई दियो बात आई बस हे सब कौन जमाए टुई तो जो हाणे कम थी नहीं हाणे तू हां हाणे तू गाल बुध हिन जे कोण ओने नालो आबे बलाते हाणे तूने नालो छा रखने मथरी मथरी मेरा नालो है मथरी भैया तो के मा फेरा पाए फेरा हां हिकिड़ो मिंट असांजा संत जेके आहिनि दुआ जा घटि में घटि घोट कुआरे ख़र्ची त ॿुधाए कोन ॾींदा वो उनी तो ना तू नहीं देने बाबा न्याणे करती पे पूरे पर संत आया कोन ॾिया छा वो भी दावने में वठी दो माने गोड़े वठी दो और अने का आशीर्वाद वठाई दो मिले तो घर सुखी रहे भैया ना कुमल जय हो अने गाल तो तुझा फेरा थी ना फेरा ताली ताली हले पूरा दिया लखुमन तो ज़ाल कबूल कबूल है हां अच्छे न गाल बुध सही भी डाडो पे आज पेरे त कर असा जे ड्रामे जो नालो आए भी थी सके तो तवा डिठो हिनई शादी ना थी वई शुक्रिया हिनई शादी ना थी वई असा ड्रामे जो नालो आए भी थी सके तो तारियो ये भी चली लगमल पेरी हंजम अब हाने कुआर भी तो के पेरे पौंदी पेरी उन्हें हंजम दरी से हज में पौंदी दाल पे तो के कुआर पेरे पौंदी कुआर के तो खर्ची जड़िया पेरी संत बाबा तू घोट पिया पे तो के ना बेदवा बाबा गाल बुदो पेरी पी खर्ची दे देबा असे पेरी संत पेरी कुआर के खर्ची दे खर्ची सब दे दे घोट कबूल करे पेरी हेलो घोटे ताली बाबा ताली वाला बड़ा सा हां ताली ए बटो के पेटी घर वाले बैठो अरे हां पड़ मुबारक है लगो वादायू कौन तो के पेरे दी भाई अब आप पेजी घर वाले खड़ी वने न तो मामा वर पेजे घर खड़ी वेंदे अब डैडी इनला का आए गाड़ी में जगह थव पेरी अलविदाई गानो में यार छोड़े बाबू का गा मुझे तो मैं सूरा ॾिसो खिलो दा केतिरा वणो पिया वरी बि हिकिड़ो ज़ोर सां ताड़ी सां ट्राई करे हिकिड़ो खिलो हा तो फर्क आहे हलो हींअर हिकिड़ी सभिनी खे वेनिती कयूं जेके वेठा आहियो सभई साईं जे नाले तय करियो जे साईं तारे
न्यारे खिलन साईं जे न्यारे सभई ॿुधायो घणो साईं कॾो पियो खिले थोरो न्यारो सही साईं मुकेश हेलो विजय कुमार ॿाहिरि निकिरी अचे विजय कुमार साईं बाबा जो हुकुमात है विजय कुमार ॿाहिरि अचे विजय कुमार ॿाहिरि अचे पर्दे जे ॿाहिरि अचे उनजी सीन काई न आहे ॿाहिरि अचे हेलो हेलो मेहरबान दोस्तों अबा ॻाल्हि ॿुध अॼु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे अॼु तूं पंहिंजी धीअ खे विदा कयो तव्हांखे छा थो महसूसु थिए मां उन जो भाउ आहे मूंखे ॾाढो रोअण थो अचे अलाए छो रोइनि पिया लॻी रहे गुरमुख मल जी मां 200 रुपया ॾिना शहदादपुर वारे साईं खे ॾिसी करे ताली त वॼायो साईं लाइ मेहरबान दोस्तों मुआरी मां मरी वई सब रोइनि पिया मुआरो मां लॻी रहे पोइ मां अबा मूंखे बि वठी वेंदे आली वरी साईं अमर मम्मी तू हली वई अकेली मूंखे न वठी वई मुआरो मां नंढो बिनू मोटरसाइकिल टकर टकर में आयो मम्मी मम्मी मुआरो मां पजू ते बनायो पजू मम्मी तू अकेले वई मूंखे छो न वठी वई मां चयो खामोश ये तव्हांजी मां हुया त जानवर कोन्हे तव्हांखे सभिनी खे मथे कारे खणी वञे क्या बात सीन नंबर इहो मां पंहिंजो पाण ते हुया सही मूंखे पंहिंजी मां प्यारी आहे ॻाल्हि सिधी आहे सही सही आहे हा हाणे तव्हां खां हिकिड़ो मां सवाल पुछंदुसि सवाल नसीब तैयार आहे वरी पोइ सवाल पुछो सभिनी खे वाधायूं हुजनि वाधायूं वाधायूं मुआरे पीउ खे चयो वाधायूं 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 मुआरे पीउ खे अदालत इंसान तस्लीम कयो अथव भगवान सदर आने भाग अचल आप तो के न दे सुठो आहे मेहरबान दोस्त बेटा हूँ मैं तू मेरी माना न टूटे कभी माये नाता
आना माँ चली आना हाँ चली आना मैं तुम्हें जब जब याद करूँ माँ चली आना मैं तुम्हें जब जब याद करूँ माँ चली आना मैं तुम्हें जब जब याद करूँ माँ चली आना बेटा हूँ मैं तू मेरी माँ न टूटे कभी माँ ये नाता माँ चली आना हाँ चली आना माँ चली आना हाँ चली आना मैं तुम्हें जब जब याद करूँ माँ चली आना मैं तुम्हें जब जब याद करूँ माँ चली आना मैं तुम्हें जब जब याद करूँ माँ चली आना मैं तुम्हें जब जब याद करूँ माँ चली आना हेलो जय जय मस्त हाँ मां सवाल वादे पूछो ही संगत जगह बैठी है तो जे ड्रामे में खुश आए जे खुश आए तो जोर से ताड़ी बजाए जे ना आहे खुश तो बुधायो साईं साईं ये ड्रामे में खुश आहे तॾहिं त वेठा आहिनि न ये 16 में बीठा आहिनि ये खुशी न आहे ॿियो छा आहे प्यार न आहे ॿियो छा आहे जेकॾहिं प्यार न हुजे त ॿियनि छो आहे ये प्रेमी साईं जन के विनो चुनरी मुझे बोले थोड़ी ताड़ी जय माता की करे ताड़ी तो बजाए जोर से बोल शेरा वाली माता की बोल माता शेरा वाली माता की भाओगे एडा कुछ रखी जो मते पहुंची को तो सके ये मैसेज अचनि था मुड़े मां मैसेज जो नालो न खणंदुमि जेसि ताईं मुड़े पैसा न ईंदा भले मैसेज 100 कयो पैसा अचनि कोन था कंहिंखे यादि कंदुमि मां फकीर दा मोटी आन पैसा के साईं दा मामू किशन खे घुराया न मुंशीअ खे पैसा उगारे उहो अॻे ई न मिलिया आहिनि मूंखे न खणंदुमि नाला मुकेश आयो साईं सर एक्सक्यूज मी मेहरबानी करे भारत की गुजारिश है विजय कुमार में कोई भी असुविधा में कोई भी न पकड़े अब जब तक की भी हाथ नहीं दिखा है मेहरबानी करे अच्छा करो ना
पीरे कोट घुमण आयो मूंखे चई पुट हाणे पीरे कोट घुमिया मूंखे एरिया ते काथे वठी हल जाते कुछ मज़ो हुजे बाजार वठी हल हाई स्कूल एरिया ते गायरी माना सुठी जगह हुजे पार्क ते वठी हल मां मामे वरन के साईं बाजार वठी हुस बाजार घुमो पा सामू 4 हथार बंद बातन अबा रे मामे के मामा तू ते हेठ दी बाबा मां के मासा जी उन दुश्मनिया तू हेठ दी मामा वरन को यार मां तो मेहमान ना मूंखे छो मारीदा मां के मां असा जो अगले चक्कर मेहमान मारियो होपी असा जो मेहमान ही मारीदा पूरन के राज दरबार में पेश कर जो आ क्या मंत्री जी राजकुमार पूरण के जल्दी मेलाद में पेश कयो वञे जो आ गया पिताश्री मुखे पिताश्री ने क्या कमीना तू सच बुधा तू रानी लूणा जे महल में छा करण में शादी रात के चैन तो के शर्म पियो थे अरे मुंह करा पसंदी में पंजे माता के गए हाणे तू ये के एडी सजा दी दे जो तू याद करे पिताश्री मां रानी लूणा जे महल में वयस त नाम कयो आशीर्वाद न ॾिनाई बेशन में जूं ॻाल्हियूं कयई चवण लॻी मां ॿुढे राजा खे छा कंदसि अच मूंसां गॾु पलंग ते वेह ऐं कुझु रूह रियाण कर नेठ मां उतां भली हलियो आयुसि कमीना मुझे सब खबर है बाहर तू साथ तो सजाए पर अंदर में तू बिल्कुल खोटो आई तो ख्याले ने एड़ी सजा दी दस जो तू याद कंदे पिताश्री मां भगवान के हाजिर नाजिर जाने सच तो चवां त मूं माता लूणा के हथ में न लाथो आ जे कॾहिं हथ लाथो हुजे त मुंहिंजा ॿई हथ पेर दॿाए छॾियो ऐं जे कॾहिं मूं दिलि में को बुरो बि ख़्यालु कयो हुजे त मुंहिंजूं ॿई अखियूं कढाए छॾियो हे पिताश्री मां सच थो चवां मूं माता लूणा के हथ में न लाथो आ बाक़ी रानी लूणा जे चवण ते जेकॾहिं तव्हां मूंखे नाहक मारण चाहियो था त मां हाज़िर आहियां पिताश्री बस तू खणी केड़ा भी कसम खणे पर मां न मञाए शाह रानी लूणा मुसा कूड़ कराई दी कॾहिं बि न गुस्ताखी माफ़ राजन मूंखे तव्हां जे फैसले विच में ॻाल्हाइण न खपे पर तव्हांखे इन्हनि औरतुनि जे मिकरनि जी ख़बर न अथव इहे औरतियूं वॾियूं मिकिरेलियूं अथव थोरो तव्हां सोचे कदम खणो हे मंत्री तोखे ख़बर कोन्हे त रानी लूणा मुसा कॾहिं बि कूड़ न कराईंदी तंहिं करे तूं जल्दी जलादन खे हुकुम कर त हिन जो सिर दरगाह धार कनि ए राजन तव्हां तकड़ न कयो धीरज सां कमु वठो ईअं न थिए त सॼी उमिरि तव्हांखे पछताइणो पवे ऐं पछताइण खां पोइ तव्हांखे कुझु बि हाड़ हासिल न थिए तव्हां
तव्हां धीरज मां कमु वठो। मंत्री तू पूरन जे माफिया ख्याल दिल मां लाए छॾी एड़ा पुट मोह बनाइन खानदान ते दाग लगाइन। हे राजन पूरन अहिड़ो ॿार आहे तव्हां हुनखे माफ़ी ॾियो। हू निर्दोष आहे। तव्हां रानी लूणा जे चए न हलो। हूअ मिकिरीली कूड़ी आहे। हे स्वामी हुनखे माफ़ी ॾियो। चंद्रीरन तू वरी छाजो गोड़ मचायो आहे। जेड़ी चंद्री तू थेड़ो तुंहिंजो चंद्रो तुंहिंजो पुट आहे। अरे तव्हांखे कहिड़ी ख़बर त इज़त मान छा थींदो आहे। तव्हांखे सिर्फ़ हुजनि हार सिंगार नच कुॾण ऐं पुटनि मथां प्यार खपेव। हलो ए अरे मां तव्हां ज़ालनि खे चङी तरह सुञाणा थो। तुंहिंजे अंदर में छा आहे या मूंखे सभु ख़बर आहे। हे स्वामी सभु औरतूं हिक जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि। स्वामी सभु औरतूं हिक जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि। चंद्री तू ही गोड़ छाजो मचायो आहे। मां पूर्ण जे बारे में कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। निकिरी वञ हिन महिल मां। स्वामी ये न कर स्वामी। स्वामी मां चवां थो निकिरी वञ न त हिनजी अहिड़ी सज़ा ॾींदुमांइ जो ज़िंदगी यादि कंदीअ। हे मंत्री जो आज्ञा राजन। राजा जे आज्ञा जो पालन कयो वञे। हे दरबार हुकुम मंत्री जी। जल्दी जलालन खे घुराए राजकुमार पूरन खे ॾिनो वञे। जो आज्ञा।
हे दरबार हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जीअं नांग भी मरे लठ भी न बजे समझिए न तू वञ इहो ई कमु कर वञ सब कुछ ठीक थी वेंदो तुंहिंजी सज़ा तुंहिंजी फांसी या कटजी वेंदी हे बाना राणी लूणा खे वञी चओ त मां हुनजी ॻाल्हि हरगिज़ न मञींदुसि भॻवान मूंखे हिकु सिसी ॾिनी आहे जेकॾहिं 10 सिसियूं हुजनि हा त उहे कॾहिं बि हा न कनि सच लाइ भले सिर हलियो वञे काई परवाह न आहे राणीअ जी ॻाल्हि हरगिज़ न मञींदुसि मुंहिंजो ईश्वर ई राखो थींदो भाई असां सॼी उमिरि माण्हुनि जो ससु लाथनि को ॾुख न आहे जो जेको मुक़दर में लिखियल हूंदो सो ज़रूर ज़रूर थींदो तूं दिलगीर न थी अम्मा पुट मां हिकु माउ आहियां पंहिंजे पुट जी तकलीफ़ कीअं थी सही सघां हे भॻवान ही छा करे रहियो आहीं पूरन पैदो ई आहे सब कुछ ॾिसी आयो आहीं पोइ बि ख़ामोश आहीं मुंहिंजा मालिक ख़ामोश आहीं हमेशा ला कसे तो वठी मुंहिंजा मालिक मुंहिंजे हालत रहम का मुंहिंजा मालिक रहम का हे भगवान मूंखे कहिड़े पाप जी सज़ा ॾेई रहियो आहीं मुंहिंजा मालिक कहिड़े पाप जी सज़ा ॾेई रहियो आहीं पूर्ण का को पाप थियो जम्मू का को पाप थियो